नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़ ऐं हाणे सजावल मां अंदाज़ पठाण जी रिपोर्ट। सजावल लॻ वकील जे ज़मीन ते क़ाइमु कयल फिश फार्म ते मुबैना तौर ते कब्ज़े जे ख़िलाफ़ सिंध जा वकील ऐं सुहा बिरादरी सरापा एहतजाज बणिजी वई। अॼु सजावल में शादी हाल जे अॻियां सॼे सिंध मां आयल वकील अॻुवाणनि, सुहा बिरादरी, सियासी अॻुवाणनि, समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ख़िताब कंदे अॻूणे ज़िले नाज़िम शफ़क़त शाह शिराज़ी ऐं उन जे माण्हुनि ते सख़्त लफ़्ज़नि में मज़मत कंदे चिता ॾिनो त फौरी तौर ते शिराज़ियुनि तरफ़ां कयल हरकत जी माफ़ी वरिती वञे। ॿी सूरत में हाई कोर्ट में दरख़्वास्त ॾेई FIR दाख़िल कराईंदासीं, छाकाणि त ज़िले पुलिस शिराज़ियुनि जी धुर बणियल आहे जेका केस दाख़िल करण खां इनकार करे रही आहे। अॻुवाणनि सिंध जे वॾे वज़ीर ऐं IG सिंध खां मुतालबो कयो त जल्द शफ़क़त शाह शिराज़ी जे कयल कब्ज़े जो केस दाख़िल करे मुतासिर धुर सां इंसाफ़ कयो वञे। ख़िताब कंदड़नि में कराची बार एसोसिएशन जो सदर मुनीर ऐं मलक मुनीर मंगी, मुजीब मशहूरी बदीन बार जो सदर लाला दिलदार पठान, हैदराबाद बार जो KB लगारी, मलीर बार जो सदर हैदर जरबानी, ठट्टो बार जो कुनू उकेली, सुहा बिरादरी जो इस्माइल सुहो परियाड़, तहत जो अब्दुल वाहिद परियाड़ ऐं ॿियनि ख़िताब कयो। ॿिए पासे इल्ज़ाम हेठि आयल अॻूणो ज़िले नाज़िम सैयद शफ़क़त मियां शिराज़ी पंहिंजे मौक़िफ़ में चयो त ग़ुलाम रसूल सोहो जे फिश फार्म ते थियल कब्ज़े सां मुंहिंजो को बि तालुक़ु न आहे, बसि सियासी मुखालिफ़ मुंहिंजे सियासत खे नुक़सानु पहुचाइण लाइ अहिड़ियूं हरकतूं करे रहिया आहिनि जेका ॻाल्हि क़ाबिल मज़मत आहे।